नमस्कार दोस्तों, द ग्रेट स्कॉलर पंडित रविंद्रनाथ टैगोर चयो आहे त इंसान कला जे ज़रिए पंहिंजे इमोशन्स खे एक्सप्रेस कंदो आहे, पंहिंजे भावनि खे व्यक्त कंदो आहे। कला इंसान में बदलाव कंदी आहे ऐं इंसान दुनिया में। ऐं जॾहिं कला खे संगीत जो रूप मिलंदो आहे तॾहिं न सिर्फ़ ॻाइण वॼाइण ऐं नचण वारा पर हिकु ॿुधंदड़ बि ओवरवेल्म थी वेंदो आहे, mesmerized थी वेंदो आहे, छो त म्यूज़िक produces such kind of pleasure which a human nature cannot do without। संस्कृत में चयो वियो आहे, गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीत मुच्यते, अर्थात संगीत यानी ॻाइण वॼाइण ऐं नचण नाले टिनि कलाउनि जो संगम। संगीत में जेतिरो इम्पोर्टेंस गायकीअ जो हूंदो आहे ओतिरो ई इम्पोर्टेंस इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक जो भी हूंदो आहे। लिरिक्स जे बिना सिर्फ़ इंस्ट्रूमेंट्स वॼाइण ही भी हिकु अनोखी कला आहे। प्राचीन काल में इंस्ट्रूमेंट्स बजाए देवनि जी स्तुति ऐं मनोरंजन करण जे प्रचलन जा घणा ही एविडेंसिस मिलियल आहिनि। किथे तबला त किथे सितार, किथे ढोल त किथे वीणा, हर काल में अलॻि अलॻि इंस्ट्रूमेंट्स जो उपयोग थींदो आयो आहे। नमस्कार दोस्तों, मां पूजा वज़ीराणी तव्हां सभिनीनि जो GTPL जी सिंधी टीवीअ जे हिन एंडेवियर कला ऐं कलाकार सीज़न 2 जे सेकेंड एपिसोड में सहर्ष स्वागत थी कयां। ऐं अॼु मां तव्हांखे इंस्ट्रूमेंट्स जे बारे में इन्हीअ करे थी ॿुधायां छो त अॼु असां तव्हांखे रूबरू कराए रहिया आहियूं अहिड़ी हिकु शख़्सियत, अहिड़ी हिकु कलाकारा सां जंहिं न सिर्फ़ सितार वॼाइण में महारत हासिल कई आहे पर हुननि कंस्टेंटली 25 कलाकनि ताईं सितार वॼाए रिकॉर्ड भी ब्रेक कयो आहे। अहिड़ो हिकु समय हुयो जॾहिं इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक सिर्फ़ मेल डोमेन जे लाइ आहे, अहिड़ी मान्यता हुई। पर कुझु सालनि खां विमेन हिन मान्यता खे ग़लति साबित करे रहियूं आहिनि ऐं अहिड़ी ई हिकु कलाकारा श्रीमती रेणुका पुनवाणी जी अॼु असां सां गॾु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। मैम, तव्हांजो कला ऐं कलाकार जे मंच ते हार्दिक स्वागत आहे। थैंक यू, महिरबानी। दोस्तों, हूअं त रेणुका जीअ कंहिं ख़ासि मक़सद जे बिना सितार सिखण जी शुरूआत कई, पर अॼु सितार ई हुननि जी आइडेंटिटी बणिजी चुकी आहे। अचो त मुखातिब थियूं ऐं ॿुधूं हुननि खां ई हुननि जी सक्सेस जा कुझु ख़ासि ऐं यादगार इंस्टेंसिस। मैम, जेतिरी मूंखे ॼाण आहे त तव्हां घणी नंढी उमिरि में सितार सिखण जी शुरूआत कई, त मां ही ॼाणणु चाहींदसि त ही शुरूआत कीअं ऐं किथे थी? असांजे पाकिस्तान में त म्यूज़िक जो को ई कान, पर 1947 में जॾहिं हिते आयासीं, हिंदुस्तान में आयासीं, त असीं कराचीअ खां बॉम्बे पहुचण खां पोइ लखनऊ सेटल कयोसीं। ओके। ऐं लखनऊ में जॾहिं मां एडमिशन पढ़ाईअ लाइ वरिती तॾहिं उते संगीत ऐं इंस्ट्रूमेंट वोकल इहे 2 सब्जेक्ट्स हूंदा हुआ जिन मां मूंखे चॉइस करिणो हो। अच्छा। ऐं मूं सितार जो चॉइस कयो। ओके। अच्छा, सो दैट वाज द टाइम। यस, अहिड़े नमूने मुंहिंजी सितार जी शुरूआत उतां थी। अच्छा, ओके। हूअं त तव्हां इन स्कूल सितार एज़ एन ऑप्शनल सब्जेक्ट सिखण जी शुरूआत कई, त छा हिन जे अलावा तव्हां कॾहिं गुरु शिष्य परंपरा में भी सितार जी तालीम वरिती? हा, तंहिंखां पोइ असीं लखनऊ छॾे वरी बॉम्बे में अची सेटल थियासीं जी, जिते मूं प्राइवेट ट्यूशन वरिती। अच्छा। ऐं स्कूल खां कॉलेज ताईं हा ओनली ऑन संडेस। अच्छा। हा, मुंहिंजो गुरु जी ईंदा हुआ ऐं मुंहिंजी म्यूज़िक सितार में हलंदी शुरू थी। ओके। मैम, हूअं त तव्हां घणी नंढी उमिरि में ई सितार सिखण जी शुरूआत कई, पर मुंहिंजे ज़हन में हिकु सवाल हली रहियो आहे त वाई सितार? अॼु लेडीज़ त घणा ई अलॻि अलॻि इंस्ट्रूमेंट्स वॼाए रहियूं आहिनि, त तव्हां छो सितार सिलेक्ट कयो? कोई ख़ासि रीज़न हिन जे पुठियां? हिन जे पुठियां हिकु वॾो रीज़न इहो आहे जी त मुंहिंजे डैडीअ जॾहिं सरस्वतीअ जी मूर्त ॾिठी त उनखे हथ में सितार हुई। हा। त उनखे मन में थियो त मुंहिंजे धीउ खे बि हथ में सितार। वाह। ओके। अहिड़े नमूने मुंहिंजी सितार जी। ओके ओके। या दोस्तों, मां हिते तव्हांखे ही ॿुधाइणु चाहींदसि त जस्ट लाइक वोकल म्यूज़िक, इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक भी सिर्फ़ एंटरटेनिंग कोन्हे, पर
it works like a medicine for mind and soul. मैम जेतिरी मूंखे ॼाण आहे त जॾहिं हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत वोकल में कंहिं स्टूडेंट जी तालीम जी शुरूआति थींदी आहे तॾहिं हुनखे सभिनीनि खां पहिरियों राग यमन सेखारियो वेंदो आहे त छा इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक में बि अहिड़ो ई कुझु थींदो आहे? इहा ख़बर न आहे पर मूं शुरूआति भोपाली राग सां कई. अरे वाह, अच्छा. त तव्हांजो कोई फेवरेट राग आहे? आहे. अच्छा. पर मुंहिंजो फेवरेट राग उहो आहे जंहिंमें कोमल स्वर अचनि. अच्छा. छाकाणि त उन्हनि जे असर करे हा माहौल कुझु अलॻि थो थिए ऐं मन खे थोरी ख़ुशी थी मिले. ओके ओके. मैम जीअं राग भैरव सुबुह जो राग आहे त छा तव्हांखे कोई इवनिंग मेलोडी इवनिंग राग वधीक पसंदि आहे? इवनिंग जा राग आहिनि भागेश्वरी. हा. ऐं तंहिंखां पोइ जेको काफ़ी राग आहे उहो कहिड़े बि वक़्तु ॻाए सघिजे थो, वॼाए सघिजे थो. तो ही राग तव्हांजा फेवरेट्स आहिनि? आहिनि. ओके. काफ़ी आहे. हा. भागेश्वरी. ओके. बिहाग या ओके. मैम मां गुज़ारिश कंदसि त तव्हां असांखे तव्हांजे फर्स्ट पब्लिक परफॉर्मेंस जे बारे में प्लीज़ कुझु ॿुधायो. मुंहिंजी जॾहिं सितार शुरू थी हा स्कूल खां कॉलेज ताईं हा मां परफॉर्मेंस ॾींदी हुअसि. अच्छा. पर उन्हनि ॾींहंनि में मूंखे स्टेज फियर हो. ओके. पर तंहिं हूंदे बि छाकाणि त इंस्ट्रूमेंटल क्लासिकल म्यूज़िक में आई वॉज द ओनली गर्ल. हा. तंहिं करे मूंखे फर्स्ट प्राइज़ त मिलंदी हुई. ओके. ऐं इहा मुंहिंजी फाइनल BSc ताईं मुंहिंजो प्राइज़ एवरी ईयर वधल हूंदो. ओह वाओ. अच्छा. त हिन जे अलावा ॿिया कहिड़ा परफॉर्मेंसिस तव्हां कया आहिनि? तंहिं खां पोइ कॉलेज खां पोइ मैरिज जे हिसाब सां ब्रेक थी वियो. अच्छा. हा. ओके. उहो मुंहिंजो ब्रेक हलियो 64 हा to 74. ओह अच्छा. ओके. ऐं तंहिंखां पोइ बि मां वरी जॉइन करे न सघियसि. अच्छा. पर इन द ईयर 1994 हा I joined my sitar class. Which was that class? That is Pancham Academy. अच्छा. Anjali Road. अच्छा अच्छा. त पंचम अकेडमी जॉइन करण खां पोइ बि तव्हां कुझु परफॉर्मेंसिस कया हूंदा? हा. उन में मुंहिंजो फर्स्ट परफॉर्मेंस स्टेज ते थियो. अच्छा. ओके. उन खां पोइ ॿियो दफ़ो बि परफॉर्मेंस मूं ॾिनो. ओके. पर उन परफॉर्मेंस में हा मूंखे कॉन्फिडेंस क्रिएट थियो. ओके. ऐं मां सम्झां थी त नंढो कलाकार त बणिजी वई आहियां. ओके जी. मैम गुज़ारिश कंदसि त पंचम अकेडमी जॉइन करण खां पोइ तव्हांजो कोई अहिड़ो यादगार परफॉर्मेंस थियो हुजे? तमामु घणे परफॉर्मेंसिस थिया. अच्छा. मुंहिंजी जेका वोकल टीचर आहे हा माना गुरु जी जी शिष्या. ओके. उन 82 गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड कयो. वाह. जंहिंसां मां तानपुरे में हा 82 आवर्स हुअसि. ओके. ऐं असांजे जेका बैकिंग में ऑर्केस्ट्रा हुई हा त असांजा 2 ग्रुप हुआ. ओके. हिकु ग्रुप 4 कलाक. हा. तंहिंखां पोइ ब्रेक 20 मिनट्स. हा. ऐं ॿियो ग्रुप 4 कलाक. अच्छा. अहिड़े नमूने रिपीटेशन 4-4 कलाक थींदी हुई. ओके. पर टीचर सां मां 82 आवर्स में उन गैप सां वेठसि. वाह. ओके. माना 41 आवर्स त मुंहिंजा थी विया उन सां. ओके. उन खां पोइ 101 कलाक वरनगर में हा मोदी जे स्वर्णिम गुजरात वारी सेरेमनी में जी 101 कलाक असां वरनगर में ॾिनो. अच्छा. उते बि टीचर कंटिन्यूअस सिंगिंग कई. ओके. ऐं पंहिंजो ई रिकॉर्ड ब्रेक करे वरी नओं रिकॉर्ड ठाही. अच्छा. त तव्हां हुते उन्हनि खे तानपुरे ते अकम्पनी कयो हुयो? हा तानपुरे ते बैकिंग में ऑर्केस्ट्रा में 101 कलाक वेठसि. ओके. ओके. उन खां पोइ वरी टियों परफॉर्मेंस थियो टीचर संतूर ते. हा 38 आवर्स वेठी. ओके. उन में बि मां पुठियां तानपुरे ते. ओके. तंहिंखां पोइ मां गुरुजीअ खे चयो मुंहिंजा इहे जेके रिकॉर्ड्स थिया उहे त
असांजी धाड़ी भेण जा थिया हा व्हाट अबाउट मी हा हा जी 2 महीना निकिरी विया सोचे सोचे हिकिड़े ॾींहुं गुरू जीअ चयो त हाणे तूं अच अॻियां अच्छा ओके ऐं मां पंहिंजो रिकॉर्ड 25 कलाकनि जो हा सितार में ब्रेक कयो वाह पर 25 कलाक वेहण लाइ मूंखे 12 कलाक पहिरीं प्रैक्टिस करणी पई बिल्कुलु ड्यूरिंग द डे ओनली हा वरी राति जो 12 कलाक हा छाकाणि त गुरुजीअ खे डपो मथां झोंको अची वञे इन ख़्याल खां 12 कलाक देन मां शिफ्ट कयो 25 कलाक वाह ही सचमुच क़ाबिले तारीफ़ आहे दोस्तों हुआ त मैराथन स्पोर्ट्स में हूंदी आहे बेसिकली रेसिंग में हूंदी आहे पर कंहिं भी लॉन्ग लास्टिंग एक्टिविटी का भी लॉन्ग लास्टिंग एक्टिविटी रैदर मैराथन ही चवाईंदी आहे ऐं रेणुका जीअ त 25 कलाकनि ताईं कंस्टेंटली सितार वॼाए मैराथन ही प्ले कयो आहे ऐं साण 2011 में गिनीज़ रिकॉर्ड भी कायम कयो आहे मैम सच में तव्हां सिंधी कम्युनिटीअ जे लाइ हिकु गौरव आहियो ऐं हीअ असांजी ख़ुशनसीबी आहे त तव्हां अॼु असां सां गॾु असांजे स्टूडियो में मौजूदु आहियो थैंक यू पर इन खां पोइ बि हिकिड़ो सिंधु भवन में असां मैराथन कई अच्छा जंहिंमें 260 कैंडिडेट्स खया ओके ऐं मंत्रनि जो उच्चारण कयोसीं अच्छा ओके ओके दैट वाज आल्सो अ ग्रेट प्लेजर डेफिनेटली या मैम हिते मां तव्हां खां हिकु ई सवाल करणु चाहींदसि त तव्हांजे फर्स्ट पब्लिक परफॉर्मेंस खां पोइ या तव्हांजी ट्रेनिंग जे दौरान कॾहिं तव्हांखे जेंडर डिस्क्रिमिनेशन फेस करणो पियो या सोसाइटीअ में कंज़र्वेटिव सोच रखण वारनि माण्हुनि कॾहिं तव्हांजे सितार प्लेइंग जो विरोध कयो न अच्छा छाकाणि त उहो ज़मानो जेको पाकिस्तान जो हो हा जिन में लेडीज़ एतिरो घर मां ॿाहिरि न निकिरंदियूं हा उहो ज़मानो असां उते छॾे आयासीं जी हाणे हिंदुस्तान में अचण खां पोइ हा असीं चाहियूं था असांजा ॿार अॻियां वधनि जी ऐं असांजे माइटनि बि इहो चाहियो त असांजा ॿार वधनि जी ऐं इहा मुंहिंजी मूंखे ब्लेसिंग आहे पंहिंजे माउ ऐं पीउ जी ओके मां ईअं चवां त मां पंहिंजे माउ पीउ जा शुकराना थी अदा करियां अच्छा ऐं इन खां वधीक मां पंहिंजा शुकराना अदा कंदसि छाकाणि त मां पंहिंजे माउ ऐं पीउ जे ख़्यालनि खे अपनाए मां म्यूज़िक में अची वियसि अच्छा त हिन जो मतिलबु त ही थियो त तव्हांखे म्यूज़िक वारसे में मिलियल आहे पर इहा शुरूआत में ख़बर न हुई अच्छा हा ओके पर पोइ जीअं म्यूज़िक में घिरियसि हा तीअं मां हींअर सम्झां थी जी त मुंहिंजी माइटनि जी वारसे में मिलियल आहे छाकाणि त पाकिस्तान में मूंखे यादि आहे हा त मुंहिंजो डैडी बि हा ॻाईंदो हो अच्छा हुन सां मुंहिंजी मम्मी बि गॾु ॻाईंदी हुई वाह ऐं असांखे उते हिकु हारमोनियम हुई ओके जेका असीं पेरेंट्स सां वॼाईंदा हुआसीं वाह वाह धन्य आहिनि मैम तव्हांजा पेरेंट्स मैम तव्हांजी एज जे साम्हूं तव्हांजे फिटनेस ऐं तव्हांजे एंथुज़ियाज़म खे ज़रा बि घटिजणु कोन ॾिनो आहे ऐं आई कैन क्लियरली सी कि तव्हां में अञा ताईं हिकिड़ो नंढड़ो ॿारु मौजूदु आहे त मां तव्हां खां हिते हिकु ॿाराणो सुवालु कंदसि जंहिंजो आंसर तव्हांखे मूंखे 5 वर्ड्स में ॾियणो आहे ऐं हू सुवालु आहे त हू इज़ रेणुका पुनवाणी रेणुका पुनवाणी केरु आहिनि इन 5 वर्ड्स रेणुका पुनवाणी अञा ॿार आहे छाकाणि त मुंहिंजी माउ जो चवणु हो जी जा जीअं तां सिख वाह ऐं जंहिं ॾींहुं तूं सिखणु बंदि कंदीअ हा तंहिं ॾींहुं तूं ॿुढी थी वेंदीअ अरे या ऐं हर वक़्तु मां इहो ई सोचींदी आहियां जी त हिकु कमु करे मां ॿियो कमु छा करियां वाह जी मुंहिंजी ख़ुशी नए कम सिखण में सलामत आहे वाह वाह क्या बात है ऐं हाणे मैम तव्हां मूंखे ॿुधायो तव्हांजी फिटनेस जो राज़ फिटनेस जा बि घणेई रस्ता आहिनि हिकु त असीं नेचुरोपैथीअ में बिलीव नथा करियूं हा भॻवानु असांखे एंटीबायोटिक ॼमण खां शरीर में विझी छॾिया आहिनि पर उन्हनि खे असां सम्झूं नथा
जी मुंहिंजो बिलीफ आहे नेचुरोपैथीअ में ओके ऑटो यूरिन थेरापी हाँ ऐं म्यूज़िक त आहे ई आहे ऑफ कोर्स एक्चुअली म्यूज़िक इज़ ऑल्सो अ थेरापी हाँ तंहिंखां पोइ जेका शक्ति असांखे सूर्य मां मिले थी हाँ असीं सूर्य खे अर्घ ॾींदा आहियूं हाँ उन अर्घ ॾियण सां जंहिं पाणीअ खे केरण सां सिज जा किरण पास थी करे असांजे शरीर ते पवनि था हाँ उन वक़्तु उहे पाणी प्रिज़न थी करे हाँ कमु करे थो जी ऐं जेका सिज जी वाइट लाइट आहे हाँ उहा असांजे शरीर ते 7 रंगनि में स्प्रेड थी करे असांजे शरीर ते असरु करे थी अच्छा इहे 7 रंग जी असांजे शरीर में 7 चक्र रखिया आहिनि हाँ जिन चक्रनि खे बि रंग आहिनि ओके जंहिं करे उन्हनि रंगनि सिज जे रंगनि जे हिसाब सां असांजा चक्र इनर्जेटिक थियनि था जी तंहिंखां पोइ सिज जी ॿी थेरापी आहे ओके सूर्य दर्शन हाँ सूर्य खे असांखे गेज़ करे जेका सनलाइट हाँ असांजी अखियुनि मां सिधो असांजे शरीर में अंदरि घिरे थी हाँ उन जो असरु असांजे शरीर जे चक्रनि ते पवे थो ओके ऐं जेका खाधो ठहे थो सिज जी रोशनीअ में हाँ जेके ॿूटा ठाहिनि था ऐं उहो खाधो असीं खाऊं था हाँ ऐं उहा जेका सिज जी रोशनी असांजे शरीर में वञे थी हाँ त खाधे ठाहिण जी क्रिया बि असांजे शरीर में ठहे थी जी ईअं खणी चइजे त खाधे खाइण जी बि असांखे उन वक़्तु ज़रूरत नथी पवे जी इहे ॻाल्हियूं आहिनि जेके असांजे तंदुरुस्तीअ खे असरु कनि थियूं जी तंहिंखां पोइ असांजी थिंकिंग जेका असांजे हथ में आहे हाँ पॉज़िटिविटी पॉजिटिविटी यस दैट वी हैव निग्लेक्टेड एब्सोल्युटली हाँ उन जो मिसाल मां ॿुधायां घर में जेकॾहिं नंढी वॾी शइ का किथे रखी थी छॾिजे नथी मिले उन लाइ असांजो पहिरियों शक वेंदो त घर में केरु आयो पर ईअं कॾहिं न सोचींदासीं त इहा किथे मूं रखी हूंदी हाँ पहिरीं ॻोल्हियूं त सही हाँ ऐं इहा बि सिखिया मुंहिंजी माउ जी हूंदी हुई त जेकॾहिं सचुपचु को खणी बि वञे त बि न सोचिजे वाह ईअं सम्झिजे जेकॾहिं को खणी वियो हाँ। उनखे कमु अची वञे जी तंहिं करे इहे ॻाल्हियूं जेके असांजे माइटनि जूं आहिनि असीं अपनायूं हाँ त उहो असांजे लाइ ई बहितर आहे डेफिनेटली दोस्तों हुअं त ही मुंहिंजी बि इच्छा हुई त असां रेणुका जीअ खे कुझु लाइव प्ले कंदे ॿुधूं पर वक़्त जी पाबंदीअ जे करे असां तव्हांखे हुननि जो हिकिड़ो प्री रिकॉर्डेड ऑडियो ॿुधाए रहिया आहियूं अचो त माणियो
वाह, बेहद सुंदर ऑडियो। मैम, हुअं त ही कन्वर्सेशन्स नेवर एंडिंग आहिनि, पर समय जी पाबंदीअ जे करे अंत में मां तव्हां खां ही ज़रूर पुछणु चाहींदसि त सिंधियत खे बचाइण जा जेके ऐं जहिड़ा भी एफर्ट्स अॼुकल्ह थी रहिया आहिनि, छा हू काफ़ी आहिनि? ऐं सिंधी यंगस्टर्स खे सिंधियत में कुछ ख़ासि इंट्रस्ट कोन्हे, त तव्हां हुननि जे लाइ भी कुछ ख़ासि मैसेज ॾियणु चाहींदा? असांजे सिंधी न ॻाल्हाइण जी ॻाल्हि त तमामु घणी वधी वई आहे। हा, इन जो कारण आहे त सभु जॾहिं सिंधी पखिड़िजी विया, पाण खे सेटल करण लाइ पंहिंजे सिंधियत खे असां छॾे ॾिनऊं। हा, बाक़ी हाणे एतिरो असांखे हथ में आहे त असांजा माइट ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाइनि, जी या ॿारनि खे सुजाॻ करियूं जी त तई पंहिंजनि माइटनि सां सिंधीअ में ॻाल्हायूं। जी, असांजी स्कूलनि में जेकॾहिं ऑप्शनल सब्जेक्ट रखनि हा त शायदि मां सम्झां थी त जेके सिंधी फैमिलीज़ हूंदियूं जी, उहे ॿारनि खे चाहींदियूं त असां सिंधी सब्जेक्ट खणूं। या बिल्कुलु। मैम, तव्हांजो प्रेशियस टाइम कढी करे असांजे स्टूडियो में पधारिया ऐं असां सां गॾु तव्हांजा प्रेशियस एक्सपीरियंसिस शेयर कया। थैंक यू सो मच। दोस्तों, प्रोग्राम समाप्त कंदे कंदे मां हर सिंधीअ खे ही डेफिनेटली चवणु चाहींदसि त सिंधियत खे बचाइण असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पर सिर्फ़ सिंधी ॿोली अमर रहे चवण सां सिंधियत कोन प्रिजर्व थींदी। अचो त मिली करे कुछ अहिड़ा प्लेटफॉर्म्स क्रिएट कयूं जिते हुजनि सिर्फ़ सिंधी ऐं सिंधियत। अचो, लेट्स जॉइन हैंड्स टुगेदर एंड सेव सिंधियत। असांजो ही एपिसोड तव्हांखे कीअं लॻो ॼाणण जो इंतज़ार रहंदो। तव्हांजा फीडबैक्स असांखे ईमेल था करे सघो हिननि ईमेल आईडीज़ ते sindhi@gtpl.net, sindhitv@yahoo.com। तव्हां असांखे तव्हांजा फीडबैक्स व्हाट्सएप भी था करे सघो हिन नंबर ते 8849423398। दोस्तों, हिन प्रोग्राम जो सिलसिलो हीअं ई हलंदो रहंदो ऐं ईंदड़ हफ़्ते वरी मुलाक़ात थींदी हिकिड़े नए कलाकार सां। तेसिताईं इजाज़त।